सलाम फरमाइन था त क़यामत जे दिहाड़े अल्लाह पाक वटि सब खां पहिरियां दाही जेका शइ थींदी उहा मिट्री हुंदी। समझो था? अल्लाह ताला जे दरगाह में मिट्री माटी नके अरबी में रहम चइबो आ। उ खुदा तबारक व तआला जी दरगाह में फरियादी थींदो, या अल्लाह मां फलाणे जो भाउ हुस मुसां भाई पीछणी छॾियई, फलाणे जो पुटु हुस मुसां बाबा सॼो संग छॾी छॾियो, फलाणे जो सौट हुस, फलाणे जो मासात हुस, फलाणे जो अज़ीब माइट हुस क़ौम जो हुयुसि। ओ मुंहिंजा मौला मां तुंहिंजी दरगाह में दाही आहियां। जेको शख्स मिट्री ऐं माइटी छिने थो थोरे घणे ते अल्लाह पाक वटि उहा मिट्री ऐं माइटी दाह ॾींदी आ। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए तो जेको मिटन सां मिट्री छिनंदो आ, मां अल्लाह जी ज़ात उन खां पंहिंजी रहमत परे करे छॾींदो आहियां। मुसलमानो, मिट्रियूं न छिनो, माइटियूं न छिनो, अज़ाज़तूं न छिनो। अवां जी कंहिंसां बि छठी पीढ़ी में लिछ माइटी जी लगे उहा बि गंढियूं अचो। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए थो जेको मिट्री गंढींदो आ तंहिंसां मां रब रहमत गंढींदो आहियां। बी हदीस आ जंहिंमें रसूलुल्लाह फरमाइन था जेको मिट्री ऐं माइटी जो ख्याल कंदो आ मां अल्लाह ताला हुनखे कॾहिं बि तंग दस्त कोन कंदो आहियां। माना हुन जे रिज़्क में, हुन जे रोज़ी में मां कुदरती अलस्ती हिकड़े किस्म जी बरकत विझंदो आहियां जो उन्ही बरकत जे करे हुन ते कर्ज कोन थींदो, मुसीबत कान ईंदी, घर में बीमारी कान थींदी, घर में बेरोजगारी कान थींदी, कारोबार में बरकत ही बरकत हूंदी। मुजादा चइबो त हम खुरमा हम सवाब ॿई ॻाल्हियूं थियूं। होॾो मिट्री जी मिट्री बि गंढजी वई, हेॾो अल्लाह जी रहमत बि कुशादी थी। मां इहा ॻाल्हि तॾहिं तो तव्हांखे चवां जो हिन मुआशरे में अॼुकल्ह माण्हू यारनि सां ख़ुश आ, अज़ीज़नि सां ख़ुश कोन्हे, ॿी क़ौम वारनि सां ख़ुश आ, दोस्तनि सां दोस्तियूं रखे थो, पर पंहिंजे अज़ीज़नि खे मुंहिंजा दोस्त माण्हू लिफ्ट नथा कराइनि पिया। इहो ग़लत तरीक़ो आ। अल्लाह जे हबीब करीम जो फरमान, अल्लाह जे क़ुरान जो फरमान आ, इन ते तव्हां अमल करियो। तव्हां हर मुसलमान सां मोहब्बत कयो, पर वधीक तव्हांजो हक़दार तव्हांजो माइट आ।